अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आवा है पेरिया गुल सबका पेरिक नजर हेडलाइंस ते। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त इहो सच आहे त कुझ फर्म्स मुल्क छॾे वधी रहियूं आहिनि। तस्लीम करणु घुर्जे त टैक्स ऐं तवानाई क़ीमतूं वधीक आहिनि। सुधारनि जो मक़सद क़ौमी ख़ज़ाने तां ॿार घटि करणु आहे। हलंदड़ साल $41 अरब पर डे नाणो वसूल थियण जी उमीद आहे। इस्लामाबाद में पॉलिसी डायलॉग खे ख़िताब कंदे नाणे वारे वज़ीर वधीक चयो आहे त ड्यूटीज़ खे मुनासिब ऐं कारोबारी लागत घटि करणी पवंदी। सुधारनि सां मुल्की एक्सपोर्ट ऐं सनअती पैदावार में इज़ाफ़ो थींदो। वफ़ाक़ी वज़ीर मुसद्दिक़ मलिक चयो आहे त मख़सूस तबिके खे बिजली, गैस ऐं टैक्स में छूट जो सिलसिलो बंदि थियणु घुर्जे। ख़ुशहाली जो रस्तो ताक़त ऐं असरे सोख हासिल करण लाइ न पर पैदावारी सलाहियतनि खे वधाइण आहे। तरक़ी तॾहिं मुमकिन आहे जॾहिं हर शहरी खे हिक जहिड़ा मौक़ा मिलंदा। पॉलिसी डायलॉग खे ख़िताब कंदे मुसद्दिक़ मलिक वधीक चयो आहे त मुल्की मईशत में निजी शोबे जो अहम किरदार आहे। रियासत खे कारोबार हलाइण बदिरां सहूलियतकारी जो किरदार अदा करणु घुर्जे। निजकारी को नज़रियाती मंसूबो न पर मार्केट जे ख़राबियनि खे दुरुस्त करण जो तरीक़ो आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी कुछ देर में मिठी पहुंचंदो। बिलावल भुट्टो थर इंस्टीट्यूट ऑफ इंजीनियरिंग साइंस एंड टेक्नोलॉजी यूनिवर्सिटी जो इफ्तिताह कंदो। तक़रीब में वॾो वज़ीर बिरादरी शाह, सूबाई वज़ीर इस्माइल राहू ऐं ॿिया बि शिरकत कंदा। गवर्नर सिंध थरकोल एंड एनर्जी बोर्ड तरमीमी बिल ते सही करे छॾी। थरकोल एंड एनर्जी बोर्ड तरमीमी एक्ट 2025 कानून जो हिस्सो बणिजी वियो। थरकोल एंड एनर्जी बोर्ड खे टैरिफ जी क़ीमतनि जे तायुन जा अख्तियार हासिल हूंदा। बोर्ड फीस डाकू ऐं पंहिंजे फ़ैसिलनि ते नज़रसानी करे सघंदो। कोयले जी क़ीमत ऐं चार्जिस ते कंट्रोल जो अख्तियार बि बोर्ड खे हूंदो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान मुज़ाहिरनि खे फांसी ॾिनी त सख़्त कार्रवाई कंदासीं। ईरान सां ॻाल्हियूं ख़तम ऐं अख्तियारनि सां मुलाक़ातूं रद्द करे छॾियूं आहिनि। क़त्लेआम बंदि थियण ताईं मुलाक़ात न थींदी। ईरान इंसानियत जो मुज़ाहिरो करे। वॉशिंगटन में मीडिया सां ॻाल्हाईंदे अमरीकी सदर वधीक चयो आहे त ईरानी सूरत-हाल ख़राब आहे। अमरीकी शहरी ईरान मां जल्द निकिरी वञनि। चीन अमरीकी शयुनि लाइ मार्केट खोले सघे थो। वेनेज़ुएला पारां अमरीकी शहरनि जे क़ैद मां आज़ादी जी आजियां करियूं था। केटी बंदर बरसा समुंड में होड़ो ऊंधो, 6 मुहाणनि खे बचायो पियो, हिकु ॿुॾी फौत। मलीर जे इलाइक़े पिपरवासी खुलियल समुंड में पखियुनि शिकार दौरान हादिसे जो शिकार मक़ामी मुहाणनि 6 ॼणनि खे रेस्क्यू करे वरितो। हिक जो लाश हथ, ॿिए जी ॻोल्हा जारी। हथायल लाश जी पिपरी वासी असकर पंजाबी तौर सुञाणप। इतलात वारसनि में कोहराम। कश्मीर वेझो घर मां चोरी जी कोशिश, मज़ामत ते भाॻियो, गोलियूं हणी क़तल। ॻोठ गुलाम हैदर खोसो में घर मां चोरी जी कोशिश दौरान भाॻिया सुजाग थी पिया। चोरनि जी फायरिंग में घर धणी अब्दुल ख़ालिक खोसो मारिजी वियो। 3 औरतूं ऐं नींगर ज़ख़्मी।